मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंधमा जिता से दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो के वार्ड नंबर 16 सोलंगी मौला में प्राइवेट तरीके से बिजली के ट्रांसफार्मर हलाईंदड़ परवेज़ सोलंगी जो गोठाणन से अडंगियो रहियो। गोठाणन जो चवण आहे त परवेज़ सोलंगी ट्रांसफार्मर के लिए असां सभिनी गोठाणन का NC जूं कापियूं वरतियूं हुयूं। हाणे असांजा कनेक्शन कटे गोठ खां अलावा ॿियनि कॉलोनियुनि ऐं मुख़्तलिफ़ टाउन्स के बिजली ॾेई लखे रुपया कमाए रहियो आहे। उन खां अलावा पंहिंजे अटे जी चकी रात जो गैर कानूनी तरीक़े से बग़ैर मीटर जे हलाईंदो रहे थो। उन ते बि असां कॾहिं को एतराज़ नाहे कयो, पर कुछ महीननि खां हिन असां गोठाणन के मौसूम ॿारनि मथां रेप जो एक ग़लीज़ इल्ज़ाम लगायो हो। कोर्टुनि ऐं थाणनि जा चक्कर काटे ग़लत रिपोर्टूं कराए असांखे फसाइण जी कोशिश कई, पर जॾहिं FIR इंक्वायरी थी त खीर जो खीर ऐं पाणीअ जो पाणी थी वियो ऐं हिन फ्रॉड माण्हूअ खे कोर्ट सगोरियुनि पारां कूड़ो करार ॾेई छंड पटी वई ऐं कंप्लेनूं रद्द कयूं वयूं। जंहिं ते मच्छर जी हिन ज़ालिम इंसान हिन कहर जी गर्मीअ में असांजी बिजली कटे असांजे मासूम ॿारनि खे तड़पाइण शुरू कयो आहे। जंहिं ते असां गोठाणनि घरनि मां निकिरी बिजलीअ जा कनेक्शन हणण जी कोशिश कई त हिन इल्ज़ाम ज़ालिम इंसान पंहिंजो ॾाढ ॾेखारींदे बदमाशी वारो रस्तो अख़्तियार कयो, जंहिं ते शाइर ऐं अदीब अशरफ सोलंगी संदसि करतूत पंहिंजे मोबाइल में रिकॉर्ड करण जी कोशिश कई त उन्हनि खां मोबाइल खसे गटर जे पाणीअ में उछलाए छॾी। छा प्राइवेट ट्रांसफार्मर हलाइण वारा एतिरा ॾाढा आहिनि जो पंहिंजी मर्ज़ी सां गवर्नमेंट जी प्रॉपर्टी खे पंहिंजी पर्सनल प्रॉपर्टी सम्झी सरेआम खुली बदमाशी पिया था कनि। असांजी अलाइदरनि खे अपील आहे त जिन माण्हुनि खे प्राइवेट ट्रांसफार्मर ॾिनल आहिनि उन्हनि खां वापसि वठी गवर्नमेंट जे कंट्रोल में ॾिना वञनि त जीअं को नाख़ुशगवार हादसो पेश न अची थी सघे। हिया है असांजे पाड़े जो ट्रांसफार्मर, हिया पाड़े जा माण्हू ॾिसो, हिया आहे उहो जेको लाइट खपाईंदड़ आहे। हे ॾिसो उहो ई रुसी माण्हू आहे जेको पाड़े में पैसा वठंदो आहे। तव्हां ॾिसो, हे ॾिसो, हे आहे ॻोठ रेंज जो ट्रांसफार्मर, ही आहिनि उन जो कुंझूं जेके डायरेक्ट इलाइक़े में वञनि थियूं। ये लाइन कटी पई आहे। आबादी आहे फी घर 1000 रुपया थो वठे। जज साहब तव्हां पाण अचो, पाण सर्वे अची कयो, तव्हां ॾिसो त घणी आबादी आहे। ही जेको ट्रांसफार्मर लॻल आहे रहीम ॾिने ॻोठ जे नाले सां लॻल आहे, उन जे हिकु घर खे बि कनेक्शन न आहे मिलियल। नई आबादीअ जो असां सां छा वञे बाबा। ही रहीम ॾिने जो ॻोठ आहे, 5-5 हज़ार रुपया फी घर फी AC खां थो वठे।